मूंखे क्लियरली यादि आहे जंहिंमहिल मां नंढी हुयमि हिकु ॾींहुं मुंहिंजे फैमिली रिलेटिव क्लोज़ फैमिली रिलेटिव जंहिंमहिल मां होमवर्क पई कयां त मम्मी खे चयईं तुंहिंजी धीअ त एॾी कारी अथई इनखे थोरी कोई सुठो छोकिरो मिलंदो। ऐं नंढे हूंदे खां उहा सेंटेंस मुंहिंजे दिमाग़ में वेहिजी वई। मां वॾी थियमि कॉलेज वयमि बट केतिरो बि फंक्शन्स अटेंड कयां सुठी लॻां साड़ी पायां मेकअप कयां उहा हिकिड़ी लाइन मुंहिंजे मथे में वेहिजी वई हुई। एंड फाइनली जंहिंमहिल मां यूके वयमि ख़ासि करे लंडन जा मुंहिंजा शुरूआत जा साल मुंहिंजियूं उतां जूं साहेड़ियूं दोस्त चवंदा हुआ की उन्हनि खे मुंहिंजो रंग जाम वणे थो मुंहिंजो कलर जाम वणे थो। तॾहिं मूंखे सम्झ में न पियो अचे की छा थी रहियो आहे। हिते घर में असांखे इंडियंस खे सुहिणी चमड़ी ॾाढी वणंदी आहे। हुते जेके इंग्लैंड में जेके अछी चमड़ी वारा आहिनि उन्हनि खे असांजी डार्क चमड़ी वणंदी आहे। मूंखे इहो वीडियो अॼु ठाहिणो आहे छाकाणि त मूंखे रेसिज़म जे बारे में ॻाल्हाइणो आहे। मां न सोचियो मां इहो वीडियो ठाहींदमि ऑनेस्टली नॉट एट दिस पॉइंट ऑफ माई यूट्यूब करियर बट लेट्स रोल। अगरि तव्हां वर्ल्ड न्यूज़ ॾिसंदा आहियो त तव्हांखे ख़बर हूंदव कि 2-3 हफ़्तनि खां जाम प्रोटेस्ट हली रहिया आहिनि दुनिया में अलॻि अलॻि देशनि में छाकाणि त जॉर्ज फ्लॉइड सां जेको थियो उहो टोटली ग़लति हुयो। अगरि तव्हांखे न ख़बर आहे त जॉर्ज फ्लॉइड खे हिकिड़े वाइट पुलिस ऑफिसर हिते कंध ते 9 मिंट ताईं पंहिंजो गोॾो रखियो हुयईंसि ऐं उन हालत में जॉर्ज फ्लॉइड गुज़ारे वियो। मूंखे ख़बर आहे कि चङनि ॼणनि खे लॻंदो आहे कि असां छो कारे ऐं सुहिणनि जे विच में पऊं या काई वॾी ॻाल्हि न आहे सदियुनि खां हलंदो थो अचे। मुंहिंजे लाइ इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे छाकाणि त पर्सनली मूंसां रेसिज़म जाम दफ़ा थियो आहे लाइफ में। बट रेसिज़म उहा शइ न आहे जेकी असांखे ईअं हिकदमि ॾिसणु अचे या फटाफट ख़बर पइजी वञे ओ माय गॉड दिस इज़ रेसिज़म नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में। एंड माना कुदरत ॾिसो कीअं खेॾे थी। मां हिन वीडियो जे रिसर्च लाइ कल्ह ॻोल्हियां पई गूगल ते कुझु त फेयर सिंधी गर्ल इहो एॾो कॉमन फ्रेज़ आहे। मूंखे यादि आहे जंहिंमहिल मां नंढे हूंदे न्यूज़पेपर्स पढ़ंदी हुयमि त मैट्रिमोनियल सेक्शन में फेयर सिंधी गर्ल ईअं अख़बारनि जे कॉलम्स में हूंदो हुयो। चङनि ॼणनि खे ख़बर हूंदी कि शादी मुरादी जूं जंहिंमहिल ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि त उन्हनि खे सुहिणी छोकिरी खपंदी आहे। पर मूंखे इहो ख़बर न हो कि जेके ऑनलाइन वेबसाइट्स आहिनि मां उन्हनि जा नाला न खणंदमि बट ऑनलाइन वेबसाइट्स में हिकिड़ो सेक्शन आहे कलर टाइप। एंड कल्ह कुदरती मां फर्स्ट टाइम इहो ॾिठो रिसर्च करण महिल हिन वीडियो जे कि जेके बि सिंधी रिश्ता माण्हू ॻोल्हे रहिया आहिनि या सिंधी प्रोफाइल्स ठहिया पिया आहिनि ऑनलाइन उन में लिखियलु आहे फेयर एंड ब्यूटिफुल फेयर एवरेज फेयर एंड लवली। एंड आई वॉज लाइक ओ माई गॉड माण्हू इहो रियल में कनि था असली में इहे ॻाल्हियूं थियनि थियूं। माना जेकी शइ असांजे हथ में न आहे उहो तव्हांजो हिकिड़ो शो ऑफ करण जो एलिमेंट कीअं थो थी सघे। जेको मुंहिंजो रंग आहे उहो मुंहिंजे हथ में न आहे बट जेकी मुंहिंजे वैल्यूज़ आहिनि जेको मुंहिंजो कैलिबर आहे जेको मुंहिंजो टैलेंट आहे जेको मुंहिंजो हार्डवर्क आहे उहो मुंहिंजे हथ में आहे। एंड आई रियली स्टैंड वेरी स्ट्रांगली अगेंस्ट रेसिज़म। मूंखे इन कारे सुहिणे सांवरी मूंखे चवंदा आहिनि न तूं त कारी न आहे तूं त सावरी आहे तूं त कृष्णा जे इन वीटिश कलर जी आहे। एंड आई एम लाइक बट कलर छा थो करे मुंहिंजो सुहिणो हुअणु या मुंहिंजो कारो हुअणु घर जा कम पाण ई त न लाहींदो। मुंहिंजे में जेकियूं सुठियूं आदतूं माउ पीउ नंढे हूंदे खां विधियूं आहिनि उहे कलर जे बेसिस ते ईअं न आहे कि हा इहा सुहिणी आहे त इन जूं आदतूं सुठियूं हूंदियूं ऐं इहो ॾिसण में कारो आहे इन जो रंग कारो आहे त इन जूं आदतूं ख़राबु हूंदियूं। एंड इहो मां जाम दफ़ा ॾिठो आहे मुंहिंजे लाइफ में मां ॾिठो आहे चङा ॼणा डार्क स्किन्ड वारनि माण्हुनि सां न ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जाम कुझु थींदो आहे। मां इंग्लैंड में विटनेस कयो आहे इहो थैंक गॉड मां एॾा साल ॿाहिरि रही आहियां मुंहिंजो दिमाग़ जो खुलियो ओ माय गॉड अकेलो रहणु सभु कुझु सेखारे छॾींदो आहे। बट माई पॉइंट इज़ कि अॼु बि 21st सेंचुरी में बि सिंधी छोकिरियूं जेके फेयर आहिनि उहे त माण्हू ॻोल्हनि मैट्रिमोनियल वेबसाइट्स ते। एंड जंहिंमहिल मां इहो ॾिठो कल्ह रिसर्च महिल आई वॉज लाइक आई कांट मूंखे इहो वीडियो ठाहिणो ई पवंदो। पहिरियों मां सोचियो न हुयो कि मां इहो वीडियो ठाहींदमि बट जेको बि जॉर्ज फ्लॉइड रिलेटेड इंसिडेंट्स थिया आहिनि मां उन्हनि खे जाम क्लोज़ली फॉलो करे रही आहियां। मां वेठी पढ़ां थी एंड मां ॾिसी रही आहियां कि छा थो हले दुनिया में छो थो हले। एंड एज़ अ पर्सन जंहिं सुहिणो कारो सॼी ज़िंदगी ॿुधो आहे पंहिंजे एंड फाइनली थोरा साल अॻु जंहिं महिल मां लंडन में हुयमि आई रियलाइज़्ड कि आई एम वेरी ब्यूटिफुल। भली मां सावरी आहियां भली मां कारी आहियां एंड थैंक गॉड मूंखे इहो रियलाइज़ेशन थियो। एॾा मां किताब पढ़िया एॾनि माण्हुनि सां ॻाल्हायो न त मां सॼी ज़िंदगी पंहिंजे हुन इंफीरियोरिटी कॉम्प्लेक्स सां जीअं आहियां ऐं मूंखे ईअं घटिताई लॻी आहे पाण में कि मां त कारी आहियां
अरे जेको मुंहिंजे हथ में ई न आहे उहो मूंखे हेठि छो फील कराए, उहो मूंखे नंढो छो फील कराए। जेको मां सॼो शेड्यूल ठाहे रखियो हुयो वीडियोज़ अपलोड करण जो सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल ते, उनखे असां 2-3 हफ़्तनि खां ब्रेक ॾिनी आहे बिकॉज़ जेको थी रहियो आहे दुनिया में उहो नॉर्मल न आहे। जेको थियो जॉर्ज फ्लॉइड सां, एंड जॉर्ज फ्लॉइड खां अॻु बि सालनि खां जाम असांजी फाइट हली रही आहे इन्हनि इशूज़ जे ख़िलाफ़, रेसिज़म जे ख़िलाफ़, एंड आई एम वेरी स्ट्रॉन्गली अगेंस्ट इट। ॾिसो, मां एक्टिविस्ट त न आहियां, पर मूंखे एतिरो ख़बर आहे कि कंहिंजे बि कलर जे करे, कंहिंजे बि बॉडी जे रंग जे करे कंहिंजी जान न वञणु खपे। ऐं जॉर्ज फ्लॉइड सां जेको थियो उन खां अॻु सदियुनि खां जेको हलंदो आयो आहे ब्लैक पीपल सां, ब्राउन पीपल सां, जस्ट बिकॉज़ असांजो कलर कारो आहे या ब्राउन आहे, उहो ग़लति आहे। अछो कलर सुहिणो माना माण्हू सुठो ईअं कान्हे। सुहिणो माना माण्हू मथे, अरे हो ॾिस इहो आयो अथई, छा चवंदा आहिनि, किथे बि मां वेंदी आहियां घुमण त अगरि वाइट स्किन्ड पीपल हूंदा आहिनि त माण्हुनि खे लॻंदो आहे अचो अचो अचो, उन्हनि फॉरेनर्स खे एॾो सुठी तरह विहारींदा आहिनि। एंड लाइक ओ गॉड, ईअं माना असां रंग खे एॾो मथे लेवल ते या हेठे लेवल ते छो था रखूं। वी नीड टू क्वेश्चन दैट, एंड इन क्वेश्चन जे अलावा असां छा था करे सघूं। See, personally, Sindhi Film Festival and our entire team is totally against racism. शुरुआत घर खां थींदी आहे ऐं मूं ते महिर आहे भॻवान जी कि माउ पीउ असांखे अहिड़े नमूने वॾो कयो आहे कि रेसिज़म जे बारे में वी वर वेरी अवेयर एंड असां उन जे बारे में ॻाल्हायो। आई वॉन्ट टू रिक्वेस्ट यू कि जेके बि वेबसाइट्स, जेके बि तरीक़ा आहिनि पाण खे एजुकेट करण जा, उहे प्लीज़ यूज़ कयो। ऑफकोर्स पहिरियों आहे डोनेट करणु, बट मोर देन गिविंग मनी आई थिंक वी नीड टू एजुकेट आवर सेल्व्स कि असांजी इहा थिंकिंग छो आहे। डॉक्यूमेंट्रीज़ इन नेटफ्लिक्स ते असां पढ़ी था सघूं, एॾा आर्टिकल्स माण्हुनि लिखिया आहिनि इन टॉपिक ते, न्यूज़ पेपर्स में थो अचे। आई थिंक वी नीड टू स्टार्ट द कॉन्वर्सेशन एट होम। असां घर में पंहिंजे माण्हुनि सां ॻाल्हाइणु चालू कयूं, साहेड़ियुनि सां, दोस्तनि सां। वी नीड टू लेट देम नो कि असां उन्हनि खे सपोर्ट था कयूं। मुंहिंजियूं जाम मुंहिंजियूं जाम साहेड़ियूं, दोस्त ब्लैक स्किन्ड, ब्राउन स्किन्ड, जाम अलॻि अलॻि आहिनि साहेड़ियूं दोस्त, एंड आई फील वेरी गुड कि असां सभु गॾिजी करे हिक ॿिए खे सपोर्ट था कयूं। बिकॉज़ अगेन, वाई डू वी डिफरेंशिएट पीपल ऑन द बेसिस ऑफ देयर कलर? छो असां माण्हुनि जे कलर ते उन्हनि खे अलॻि अलॻि कयूं या उन्हनि सां अलॻि बर्ताव कयूं? आई थिंक इट्स वेरी इम्पॉर्टेंट कि असां जेतिरो थी सघे ओतिरा स्टेप्स खणूं पंहिंजे नंढे लेवल ते, पर्सनल लेवल ते, एंड हिकु माण्हू अगरि पाण खे ईअं कंदो त आई थिंक द वर्ल्ड विल बी अ बेटर प्लेस टू लिव इन। कंहिंखे बि पंहिंजी जान न विञाइणी पए, छाकाणि त उनजो रंग डार्क आहे, ब्राउन आहे, ब्लैक आहे। एंड आई रियली वॉन्टेड टू मेक दिस वीडियो, छाकाणि त मूंखे इहो ॾेखारणो हुयो कि जेके 1-2 सेंटेंस माण्हू चई था छॾनि नंढे हूंदे बिना सोचे सम्झे, उहो चङनि सालनि ताईं किथे अफेक्ट थो करे सघे। एंड अगरि लकी आहियूं असां त उहे फिरनि था रहिया, न त सॼी ज़िंदगी असां उअं ई था रहूं। मुंहिंजियूं चङियूं अहिड़ियूं साहेड़ियूं बि मूंसां टच में आहिनि जिनखे ईअं फील थींदो आहे कि उहो घटि आहिनि, छाकाणि त उहो सुहिणियूं न आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजे शादीअ जी चिंता हूंदी आहे। मूंखे पंहिंजे शादीअ जी चिंता न आहे। आई एम वेरी कॉन्फिडेंट कि आई लुक वेरी ब्यूटिफुल, एंड मां सावरी आहियां, कारी आहियां, जेको बि तव्हां चओ, बट मुंहिंजो रंग मूंखे घटि फील न कराईंदो आहे। बट प्लीज़ लेट्स जस्ट कम टुगेदर, सपोर्ट ब्लैक लाइव्स। एंड जेके माण्हू चवनि था ऑल लाइव्स मैटर, ऑफकोर्स ऑल लाइव्स मैटर, बट सदियुनि खां ब्लैक लाइव्स जे ख़िलाफ़ जेको थींदो आयो आहे दैट इज़ नॉट नॉर्मल। इन जे करे असांखे उन ग्रुप जे बारे में वधीक ॻाल्हाइणो आहे एंड उहा डिस्कशन शुरू करणी आहे। ईअं न कि हा छॾी वियो, असां सां रिलेटेड न आहे, इन जे बारे में छो ॻाल्हायूं। दैट शुड नॉट बी आवर एटीट्यूड। मां चङनि इन्फ्लुएंसर्स, ब्लॉगर्स खे ॾिसां थी कि हो कीअं इन मूवमेंट खे सपोर्ट था कनि। हो जेके ब्लैक कॉन्टेंट क्रिएटर्स आहिनि उन्हनि खे हाईलाइट था कनि पंहिंजे सोशल मीडिया ते। मां ब्यूटी, मेकअप, स्किन केयर इन्हनि खे बि जाम फॉलो कंदी आहियां, एंड आई एम वेरी हैप्पी टू सी कि जेके ब्यूटी इंडस्ट्री आहे उन में एॾी वॾी शिफ्ट आई आहे। बेसिकली उन्हनि खे चयो वियो आहे कंपनीज़ खे कि तव्हां ॾेखारियो तव्हांजे जेको कोर कमिटी आहे, कोर टीम आहे, उन में घणा ब्लैक मेंबर्स आहिनि अलॻि अलॻि पोज़ीशन्स ते। एंड इट हैज़ बिन सो शॉकिंग टू सी द नंबर्स। मां कोशिशि कंदमि हिते स्क्रीन ते विझण जी। 8-10% रेप्रेज़ेंटेशन बि न आहे ब्लैक कम्यूनिटी जी विद इन द इम्पॉर्टेंट रोल्स ऑफ द टीम्स इन्हनि डिफरेंट ब्रांड्स जे। त आई एम रियली
आई थिंक इट वॉज हाई टाइम कि आ मूवमेंट चालू थी एंड जेको थियो आहे जॉर्ज फ्लॉइड सां हैज़ बिन एब्सोल्युटली अनएक्सेप्टेबल। इन जे करे इन पैंडेमिक जे विच में भी माण्हू अहिड़ा प्रोटेस्ट करे रहिया आहिनि सॼे दुनिया में। तव्हांजा छा राय आहिनि रेसिज़म ते, प्लीज़ मूंखे हेठि कॉमेंट्स में ॿुधायो। एंड मूंखे इहो बि ॿुधायो कि तव्हां जेके इंसिडेंट्स ॾिठा आहिनि लाइफ में, हैव यू ट्राइड टू टॉक अबाउट इट? तव्हां कोशिशि कई आहे माण्हुनि खे कन्फ्रंट करण जी कि तूं उनखे सुहिणी छो थी चए या तूं उनखे कारी छो थी चए? पर्सनली मुंहिंजे लाइफ में जेके इंसिडेंट्स थींदा आहिनि, एटलीस्ट मुंहिंजे आसपास, मां कोशिशि कंदी आहियां कि मां उन्हनि माण्हुनि खे चवां कि प्लीज़ कंहिंखे कारो या सुहिणो न चओ, छाकाणि त उहो उन्हनि जे हथ में न आहे एंड दैट इज़ नॉट एन एट्रीब्यूट जिते माण्हुनि खे जज कयो वञे या उन्हनि खे हाई या लो लेवल ते रखियो वियो वञे। आई होप मां जेको इन वीडियो जे थ्रू चवणु पई चाहियां उहो तव्हां सम्झी सघिया आहियो, उनखे तव्हां करेक्ट स्पिरिट में खयो आहे, बिकॉज़ आई रियली वॉन्टेड टू से कि माण्हू खे क़दुरु करण लाइ उनजो रंग मैटर न करणु खपे। सभु माण्हू इम्पॉर्टेंट आहिनि, सभिनीनि जी जान इम्पॉर्टेंट आहे ऐं स्किन कलर जे मथां अगरि असां उथी था सघूं त इट विल बी फैंटेस्टिक। आई थिंक अगरि असां टैलेंट, हार्डवर्क, डेडिकेशन, कंहिं माण्हू जा एथिक्स, वैल्यूज़ ॾिसी करे उनखे जज कयूं त ॾाढी सुठी थी वेंदी दुनिया। एंड मूंखे इहा आशा आहे कि हिकु ॾींहुं सिंधी मैट्रिमोनी वेबसाइट्स तां स्किन कलर इहो सेक्शन हटिजी वेंदो। थैंक यू।